डॉक्टर एहसन असीं ॾिसूं पिया अॼुकल्ह जी जनरेशन असांजी माशाअल्लाह सां तंबाकू नोशी वधीक हली वई आहे, ड्रग्स जो इस्तेमालु थी वियो आहे, नसवार हुजे, च्युइंगम हुजे, कंहिंखे न कंहिंखे का न का आदत आहे ई आहे। इन सां माउथ कैंसर थींदो आहे ऐं माउथ कैंसर वारनि जा ॾंद ओरल कैविटी टोटली ख़राबु हूंदी आहे। छा चवंदा हिन बारे में तव्हां? बिल्कुलु, पाकिस्तान में शायदि दुनिया जे 3rd या 4th कंट्री में हाणे मतिलबु लीड करे पियो ओरल कैंसर जे हवाले सां। जेको मिडल ईस्ट पूरो आहे न, जीअं पाकिस्तान, इंडिया, बांग्लादेश, जिथे जिथे ख़ासि तौर ते स्मोकिंग खां अलावा पान ऐं गुटका जेके माण्हू यूज़ कंदा आहिनि न, उहो इलाही ख़तरनाक आहिनि। उन्हनि में उहे माण्हू जेके माना अहिड़ी माण्हुनि जी ख़राबु आदत डेवलप थियल आहे, छा कंदा आहिनि त राति जो पान या मावा बि चवंदा आहिनि उनखे, मावा चवंदा आहिनि न, त उहो मावा राति जो खाईंदा आहिनि। राति जो पूरे राति में पहले हूंदो ऐं सुबुह जो उनखे उहे स्पिट कंदा आहिनि। एॾा माना हू उनजा क्रेज़ी हूंदा आहिनि। इहा इलाही ख़राबु शइ आहे, पान गुटका स्मोकिंग। इवन वरी छा कंदा आहिनि त हू जेकॾहिं कंहिंखे चओ न तव्हां हिनखे छॾे ॾियो, तव्हांजी सिहत लाइ सुठो न आहे, पोइ हू हुनखे छा कंदा आहिनि त हुनखे क्विट करे पोइ वरी नसवार ते शुरू थी वेंदा आहिनि या स्मोकिंग ते शुरू थी वेंदा आहिनि। हिकिड़े कंहिं बि ड्रग जो, कंहिं बि नशे जो अल्टरनेट ॿियो नशो न आहे। ईअं आहे छा? ईअं बिल्कुलु बि न आहे, पर इहा साइकी आहे। साइकी आहे न, त हू माना हू चवंदा नसवार का ख़तरनाक ॻाल्हि न आहे, हुन में कुझु न आहे। त ईअं न आहे, सभिनि जो कमु हिकिड़ो ई आहे। पोइ अल्टीमेट छा थींदो आहे, कुझु मतिलबु जेको आहे कुझु सालनि खां पोइ तव्हांजी ओरल कैविटी में चेंजिस अचणु शुरू थींदियूं आहिनि। कहिड़ियूं चेंजिस हूंदियूं आहिनि जेके मतिलबु कैंसर जा मतिलबु जेके साइन एंड सिम्टम्स हूंदा आहिनि। शुरू में छा थींदो आहे त माउथ ओपनिंग जेका आहे न असांजी, नॉर्मली 4 फिंगर्स वञणु खपनि नॉर्मल माण्हू में। अच्छा, वात खोलण में 4 फिंगर वञणु खपनि, 4 न त पोइ 3.5 या 3 घटि आहे, 4 त नॉर्मल वञणु लाज़मी। ठीकु आहे। जेके माण्हू पान गुटका खाईंदा आहिनि त उनजी फिंगर हू चेक करे हू चेक कनि पिया ऐं चवनि पिया मूं ॾे 5 हली वेंदियूं, मूं ॾे 4 हली वेंदियूं। टीम मुंहिंजी ईअं ई कंदी आहे। जी